एतिरो बि के इंसान खे पंहिंजे क़रीब न कयो जो उहो इंसान तव्हांजी सभु ख़ुशियूं ऐं सुख चैन पाण सां गॾु खणी न वञे। यादि रखे जवान जी औलाद, एतिरो बि कंहिंखे क़रीब न कयो जेके तव्हांजी ख़ुशियूं ऐं सुख चैन पाण सां गॾु खणी न वञे। बाद में उहो ई इंसान तुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में हूंदो अथई जवान जी औलाद। हा, बहरहाल पंहिंजो पाण खे सुञाणियो, पंहिंजो पाण खे सुञाणियो, पंहिंजो पाण खे टेम ॾियो, पंहिंजो पाण खे पहचान करायो, पंहिंजे घर वारनि खे इज़त ॾियो। पंहिंजे घर वारनि खे तव्हां उहे आहियो दबला ॿार, इन मुनाफ़िक़ हुजे केर बि हुजे उन सां निवड़ी ख़ुशि खिल ॻाल्हाए में हूंदा आहियो। घर वारनि सां मुंहुं भांडारे जहिड़ो करे ॻाल्हाईंदा आहियो पंहिंजे घर भातियुनि सां। ऐं जेके वीचारा घर में सॼो ॾींहुं कैद आहिनि, ॼण जेलनि में वीचारियूं मायूं बंदि पयूं, उन्हनि सां तव्हां विड़ी ॻाल्हायो। ॿार वरी जेके उठ पखी रुलनि था उन्हनि सां मुड़ुस थी ॻाल्हाए। वठी ईअं मां अधु कलाकु गोल्फ रहिया आहिनि। मुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे, इहा सिंध माशरे में जेके इहे हराम पायूं हलनि थियूं न, इहे कढो, ख़ुदा जे वास्ते कढो। मुंहिंजा लफ़्ज़ ईअं अथई ॼण तिखी छुरी आहे। पोइ जेके लॻी हुजे त भला हाणे ग़लति कमेंट्स ई ॾींदो, मां छा कंदोमांसि। यादि रखो हे इंसानो, वरी जंहिंजी का शादी थींदी न, इहे दोल शरनाई वारा ईंदा आहिनि, ज़्यादा तौरु इहे बुकिंग वारा जेके दोल हूंदा आहिनि न, वॾा बैंड बाजन वारा, इहे ॾाढा महांगा थींदा आहिनि। वरी इन्हनि जी डिमांड पंहिंजी हूंदी आहे। हा, इन्हनि जी डिमांड पंहिंजी हूंदी अथई। इहे हा साईं, बांसुरी बि त बांसुरी आहे न। हेॾा वॾा वज़न पाण सां गॾु खणी था अचनि, सूट बुशूटियूं हणी था अचनि। बहरहाल इन्हनि जो बि मां अॼु लेक्चर में नालो खयों, वॾा खिलंदा हूंदा, अलाह उन्हनि खे बि ख़ुशि रखे। बहरहाल मुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे, शादी हुजे चाहे धमाल हुजे, पीरनि जी जेका धमाल लॻंदनि, उन में टिनि क़िस्मनि जा इंसान जल्दी मैदान ते लही पवंदा। नंबर 1 ते जेको जिन्हनि जो वरितलु हूंदो आहे। नंबर 2 जेको दिलि जो ॾुखायल हूंदो आहे, अंदरों खाधल हूंदो आहे। नंबर 3 रस्ते जो जेको ग़रीब विंदड़। ग़रीब पराई ख़ुशी खे बि पंहिंजी ख़ुशी सम्झंदा आहिनि। हा, जेको जिन्हनि जो वरितलु हूंदो आहे उनजी डानस अजीब हूंदी आहे। छोकिरा हुनजे आॾो कॾहिं बि न अचिजनि। जेके न डानस पंहिंजे लाइ अलाए कहिड़ी क़िस्म जी हणंदा आहिनि, इन्हनि में अंदरि जिन हूंदो अथव, अलाह जो कसम जिन हूंदो अथव। इन्हनि जी ठूठ लॻई न 16 ॾींहं पुट सूर न वेंदई। इन्हनि जी डांस खां परे थी वेंदो कर। ऐं जेको ॿियो नंबर आहे, उनजी डांस एॾी भली हूंदी आहे, पर उहो वीचारो अंदरि मां खाधल हूंदो आहे, ॾुखायल हूंदो आहे। मां ग़लति ॻाल्हि कयां थो जो उते जिते वेठो आहे हितां बरस्ट मुंहिंजो सीनो। हा, ऐं नंबर 3 जेको रस्ते ते ग़रीब वेंदो न, साम्हूं कंहिंजी शादी ॾिसंदो भॼंदो वेंदो, उनखे न बि हाणे ईंदो, पर उहे वीचारा पराई ख़ुशी बि पंहिंजी ख़ुशी सम्झंदा आहिनि। ॿियो सोच कहिड़ी रखंदा आहिनि, मथां असां गोर खणो। गोर जेको ज़मीन ते खणे उहा उनजी आहे, उनखां हथ मां खसी न, उनजो डबल ते हिसाबु भरींदे। इहो लफ़्ज़ यादि रखिजांइ। गोर केर बि खणे, गोर त थी, गोर माना सदको हूंदी आहे। जंहिंजे मथां गोरींदा न, इहो उनजो सदको थी वियो। अगरि उहो सदको उन्हनि जो ई हक़ आहे जेके ज़मीन था खणनि। जीअं तूं अमीर आहे, इन जो डबल ते भरींदे। न खणिजांइ सदको, अमीर आहे तोखे अलाह जो गंजा बाटा न खणिजांइ, अलाह जो कसम।